नाज़रीन दाने में उमरकोट का सूरज कुमार की रिपोर्ट शामिल कंदासीं तो उमरकोट पूरे मुल्क जियां ॻोठ लालब यूसी सैकड़ों में समाजी तंज़ीम ऐं ॻोठाणनि पारां जश्न आज़ादी जो ॾियारो जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। क़ौमी झंडे खे फड़कायो वियो। मुख़्तलिफ़ प्रोग्राम रिथियल ॻोठ में जश्न जो समा 14 अगस्त जे ॾियारे ते मुख़्तलिफ़ ॻोठाणनि क़ौमी तरानो पढ़ी सलामी पेश कई। ॻोठ लालब यूसी सैकड़ों के ॻोठाणनि समेत समाजी तंज़ीम के अॻुवाणनि फूड एंड एग्रीकल्चर ऑर्गेनाइजेशन ऑफ द यूनाइटेड नेशन के डॉक्टर मोहम्मद मूसा खासकेली, CEO थरदीप, डॉक्टर अल्लाह नवाज समो, फे मोहम्मद अयाज कीरियो, कलतार गुल, सीनियर मैनेजर कनाई लाल आसनानी, वाशूमल ऐं ॿियनि शिरकत कई। प्रोग्राम में मुख़्तलिफ़ ॻोठ के ॿारनि जश्न आज़ादी बाबत टेबलो, तकरीरूं ऐं मिली नग़मनि ते रक़्स करे खूब दाद हासिल कियो। तकरीब बाद समाजी तंज़ीम के अॻुवाणनि पारां नर्सरी जो इफ्तिदा कंदे बूटा पिण पोखिया विया। यूसी सैकड़ों के मुख़्तलिफ़ पाड़नि में 10 खां बूटा लगाया विया आहिनि ऐं 5 बूटनि की नर्सरी पिण क़ाइमु कई वई आहे। ज़िंदा क़ौमूं पंहिंजी आज़ादी जा ॾियारा ईद के ॾियारनि जियां मल्हाईंदा आहिनि। अॼु पूरे मुल्क में जश्न जो समा आहे। ॻोठ के ॿारनि जा टेबलोस, तकरीरूं ॿुधी ख़ुशी थी। असांजा क़ाइद पंहिंजी जाननि जा नज़राना ॾेई असांखे मुल्क आज़ाद कराए ॾेई विया। असां खुशनसीब आहियूं जो अॼु आज़ादी ऐं खुशहाल आहियूं। असांजो अज़ीम मुल्क कुदरती नेमतनि सां मालामाल आहे। असांखे पंहिंजे मुल्क की बका ऐं सलामती लाइ पंहिंजे हिस्से जो कमु करणो पवंदो।